जाम शहर में टाउन तोड़े ज़िले इंतजाम बेध्यानी ऐं नाली सबब रमज़ान शरीफ़ जो भलारो महीनो शुरू थींदे ई वापारी हथरादू महांगाई शुरू करे छॾी। सब्जी फ्रूट गोश्त मच्छी मुर्गी गेह दाल खीर ऐं ॾही समेत आम वापे जी शयुनि में हथरादू महांगा कई वई, जंहिं सबब आम शहरी तोड़े मज़दूर तबिके सां तालुक रखंदड़ माण्हू बिटी परेशानियुनि जे वर चढ़ी विया। आम शहरनि तोड़े मज़दूर तबिके सां तालुक रखंदड़ माण्हुनि जो चवणो त जाम शहर टाउन तोड़े ज़िले इंतजाम बेध्यानी ऐं नाली सबब रमज़ान शरीफ़ जो महीनो शुरू थींदे ई वापारनि पारां हथरादू महांगाई कई वई आहे। जीअं रमज़ान आयो आहे महांगाई वधी वई आहे। जीअं आम शयूं जेके मिलंदी हुयूं उहे हाणे रमज़ान में कोन थियूं मिलनि। जीअं आम रेट आहे, जीअं लीमा थी आहे, छाई थी वई। हिकिड़ो रोज़ ग़रीब माण्हू जेको आहे ॿियो कुझु कोन्हे, माना लाज़मी पंहिंजे घर वञे त घटि में घटि छाई खणी वञे, पंहिंजे ॿारनि खे खाराए। मिसाल आहे जीअं पटाटा सस्ता हुआ महांगा थी विया आहिनि, माना रेट में काफ़ी फ़र्क़ु पियो आहे। रमज़ान जी वजह सां तमामु घणी महांगाई थी आहे। रेट चेक करण जे हवाले सां कोई हिते न आयो आहे, न DC आयो आहे, न को कमिश्नर आयो आहे, केरी न आयो आहे। हिते रेट जेको पंहिंजी मनमानी थो करे ऐं जेके आइटम रमज़ान खां को घटि हुया, रमज़ान खां पहिरियां हिन में रमज़ान ईंदे ई हर रेट में इज़ाफ़ो थी वियो आहे। यूटिलिटी स्टोर ते वञो त उते खंडु कोन थी मिले पई ऐं उहो प्राइवेट माण्हू अचनि था, उन्हनि खे खंडु जेको आहे ब्लैक ते ॾियो ऐं खपाए वेठा आहिनि। जंहिं महिल वञो चवंदा खंडु कोन्हे का, बाक़ी जेके ॿियूं शयूं उहे महांगियूं आहिनि, उन में को रिलीफ कोन्हे को आवाम खे। महंगाई आहे, का बि शइ सस्ती न आहे। रमज़ान अचण जे बावजूदि अञा बि माना डबल महंगाई थी वई आहे। जंहिं शइ जो रेट पुछ उहा माना 50 रुपया जी शइ हींअर 100 रुपया मिले थी। बिल्कुलु तमामु वॾो ज़ुल्म लॻो पियो आहे। गवर्नमेंट जो इन शइ ॾे को बि ध्यानु कोन्हे को। हुनसन जे वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह समेत आला अख़्तियारनि खां मुतालिब कयो त DC जामशरो TMO खे पाबंद कयो वञे त उहे शहर जो दौरो कनि ऐं हथरादू महांगाई कंदड़नि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।